बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, अव्हांखे ख़बर आहे त सीनियर ऐं लेजेंड अदाकारा आपां शब्बीर रचना जो एक्सीडेंट ईद खां ॿिए ॾींहुं थियो हो, जंहिंखे डाउ हॉस्पिटल में एडमिट कयो वियो, जिते हुनजो इलाज ICU में हली रहियो आहे। आपा शब्बीर चन्ना जी धीउ आलिया चन्ना आपा शब्बीर चन्ना जी ताज़ा तरीन अपडेट ॿुधाईंदे चयो आहे त आपा शब्बीर चन्ना जी तबियत हाणे बहितरीअ तरफ़ वञी रही आहे, पर कुझु प्रॉब्लम्स अची रहिया आहिनि। उहे प्रॉब्लम्स कहिड़ा आहिनि, इहो सभु कुझु अॼु हिन वीडियो में डिस्कस कंदासीं। त प्यारा दोस्तों, हलूं था अॼु जे हिन वीडियो जी तरफ़। जी हाँ दोस्तों, आपा शब्बीर चन्ना जी तबियत बहितरी ॾे वञी रही आहे। संदसि 8 दफ़ा डायलिसिस थी चुकी आहे ऐं हाणे वेंटिलेटर तां लथियलु आहे। आपा शब्बीर चन्ना वेंटिलेटर खां सवाइ हाणे रेस्पॉन्स ॾेई रही आहे। उनजो मतिलबु इहो आहे त आपा शब्बीर चन्ना जी तबियत काफ़ी बहितर आहे। पर आपा शब्बीर चन्ना जी धीउ आलिया चन्ना चयो आहे त हिन वक़्तु हॉस्पिटल में मौजूदु तमामु मरीज़नि खे कुझु प्रॉब्लम आहिनि। इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ खां पोइ हॉस्पिटल में बेसुकूनी वारो माहौल आहे ऐं हर हिकु माण्हू परेशान आहे त ख़ुदा खे ख़बर आहे त ॿिए मिंट में छा थो थिए। उनजे करे हॉस्पिटल में जेके मरीज़ एडमिट आहिनि, उन्हनि जा जेके अटेंडेंट आहिनि, उहे बेसुकूनी वारे माहौल में आहिनि, छो त हू पंहिंजे मरीज़नि जे हिसाब सां परेशान हुया। हाणे माहौल जे हिसाब सां परेशान आहिनि त ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को माहौल बिगड़ियो त असांजो ऐं असांजे मरीज़नि जो छा थींदो। त प्यारा दोस्तों, सभिनी सिंध वासियुनि खे इहा अपील आहे त बराए महिरबानी हॉस्पिटल्स जे वेझे को बि गोड़ गमसां न कनि, छो त इस्पतालुनि ऐं स्कूलनि जे भरिसां अहिड़ियुनि शयुनि करण खां पासो करणु घुरिजे। ऐं इन शइ जो ख़्यालु रखियो वञे त अगरि अॼु उते कंहिं ॿियनि घरनि जा मरीज़ दाख़िल आहिनि, त सुभाणे असांजे घर जा मरीज़ बि दाख़िल थी सघनि था। प्यारा दोस्तों, इहो ई अॼु जी वीडियो। आपा शब्बीर चन्ना जे लाइ दुआ ज़रूरु कजो। आपा शब्बीर चन्ना खे दुआउनि जी ज़रूरत आहे। नई वीडियो में वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।